डहरकीअ में एसटीपी समेत मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुन पारां कोरोना वायरस टेस्ट सेंटर कायम कराइण लाइ सनती इदारनि खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। डहरकीअ में एसटीपी अॻवान जाम अब्दुल फताह समेजो, गुलाम रसूल महर ऐं एडवोकेट सलीम अख्तर जी अॻवानीअ में एंग्रो कारपोरेशन समेत ज़िले घोटकीअ जे सनती इदारनि गैस फील्डनि खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त एंग्रो 55 सालनि खां हिन इलाइक़े जी भाण ठाहिण खां शुरू थी जेका अॼु कारपोरेशन बणिजी वई आहे, पर हमेशा जीअं एंग्रो कोरोना जी वबा खे मुंहुं ॾियण में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि अंदरि 6 कोरोना टेस्टिंग सेंटर कायम कया आहिनि, पर ज़िले घोटकी तोड़े डहरकीअ खे नज़रअंदाज कंदे कोरोना टेस्टिंग सेंटर कायम न करे मक़ामी माण्हुनि सां तासुब जो रवैयो अख्तियार कयो आहे। असांजो चवण जो इहो मक़सदु आहे त एंग्रो वारा 55 साल खां हिन इलाइक़े मां गैस बि खणनि था पिया, पाणी बि खणनि था पिया ऐं एमोनिया ठाहिनि था। हिकु फैक्ट्री मां 10 फैक्ट्रियूं ठाहे विया आहिनि। एसओ मां एंग्रो थी, एग्ज़ान थी, उन खां पोइ एंग्रो फर्टिलाइज़र थी, हाणे कारपोरेशन थी विया। त जाका मदर आहे फैक्ट्री उनजी इहा पोजीशन, त उनजे ज़िले में कलेक्शन पॉइंट कोन्हे। त असांजो इहो अॼु एहतिजाज सिर्फ़ु एंग्रो जे ख़िलाफ़ आहे त बाबा जेको ही तव्हां नाइंसाफ़ी कई आहे असां सां, त असांजे ज़िले खे प्रायोरिटी ॾिनी वञे, असां वटि कलेक्शन पॉइंट खोली वञे, छाकाणि त असांजो राइट आहे। अॻवाननि चयो त जेतिरे ताईं डहरकीअ में कोरोना टेस्ट सेंटर कायम न कयो वेंदो तेसीं ताईं एहतिजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk